घोटकी में कच्चो बंडी वटि थाणे जे हद में पुलिस पिकेट ते धाड़ेलनि जो हमिलो। हिकु पुलिस एहलकार शहीद थी वियो। कच्चो बंडी 1 जे पिकेट नंबर 110 ते 3 मोटरसाइकिल सवार 9 हथियारबंदनि हमिलो कयो। हथियारबंदनि जी फायरिंग में पुलिस एहलकार अली बख्श पिताफ़ी मौक़े ते शहीद थी वियो, जंहिंखां पोइ पुलिस वाक़ई वारे हंधि पहुची शहीद एहलकार जी लाश खे खणाए तालका अस्पताल आंदो, जितां पोस्टमार्टम कराइण बाद शहीद पुलिस एहलकार जो लाश वाटसन हवाले कयो वियो। शहीद एहलकार जो लाश संदसि अबाणे ॻोठ भेटोर पहुचायो वियो। लाश घर पहुचण ते कोहराम मची वियो। शहीद एहलकार अली बख्श पिताफ़ी 2 साल अॻु पुलिस में भर्ती थियो हो। संदसि हिकु पुट जो औलाद आहे। होॾां नए मुक़ररु थियल SSP मुनीर खेड़ो वाक़ई वारी जाइ ते पहुची पुलिस पिकेट जो मुआइनो कयो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।